नाज़रीन, नवां जतोई में बरसात मुतासरन लाए हबीब शुगर मिल्स तरफा मुफ्त तिबी कैंप लगाई वई। उन हवाले से ॾिसूं था अला रखियो अबड़ो जी रिपोर्ट। समूरी सिंध दियां नवां जतोइन में भी तेज़ बरसातन जी तबाह करण सबब आम अञा ताणी भी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। बरसात जो गंदो पानी नेकाल न थियण सबब केतरिन बीमारियुनि मुंह कढियो आहे। अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे हितां जे नौजवान क़यादत रेस शाहनवाज़ खान जतोई जी ज़ाती कोशिशुनि सबब हबीब शुगर मिल नवाबशाह पारां हिकु ॾींहं जी मुफ्त मेडिकल कैंप लगाई वई। यहाँ जो मरीज है ना, ज़्यादातर मरीज कितने हैं, मलेरिया के मरीज़ भी हैं, अभी उनको डेंगू भी है। अभी हमने कुछ चेक करवाया तो उनको डेंगू भी हुआ है, तो इसका भी ख्याल रखना चाहिए। कैंप में ये है कि इन्होंने बहुत अच्छे कैंप यहाँ पर रखा है, जिसके अंदर जनरल मेडिसिन भी इन्होंने रखी है, गायनी का भी रखा है, लेब का भी यहाँ पर है और मलेरिया का, टाइफाइड का भी यहाँ पर टेस्ट इन्होंने रखा है। गायनी के हवाले से भी इन्होंने किया है। बहुत अच्छा फैसला था जिसने भी यहाँ कैंप लगाया, बहुत अच्छा काम किया, क्योंकि यहाँ पे काफ़ी नीडी पेशेंट थे यहाँ पे ना, और मलेरिया के भी काफ़ी पेशेंट आए यहाँ पे। स्किन डिजीज़ भी है यहाँ पे खासे लोगों को ना, डेंटल का प्रॉब्लम भी था। ये सब हम लोगों ने देखे। ताज़ी बरसातूं आयूं इन में हर माण्हू इफेक्टेड थियो आहे। ऐं तव्हां ॾिसो था पिया त मां सम्झां थो जंहिं घर में 8 माण्हू आहिनि त उन जा 6 माण्हू जेको आहे सो के बुखार में, मलेरिया में, गैस्ट्रो में ऐं ॿियनि बीमारियुनि में वरिता पिया आहिनि। जीअं त ही जेका मेडिकल कैंप आहे शाहनवाज़ खान जतोई जे तावन सां हबीब शुगर मिल जा जेके आहिनि जेके मैनेजर उन्हनि जे तरफ़ां ही मुनक़िद कई वई आहे। नवां जतोई शहर में जेका आहे मेडिकल कैंप लॻी आहे, इन खां अॻु में 2 कैंप ॿियूं बि लॻियूं आहिनि। जतोई साहिबान जेकी ग़रीबनि जे लाइ, बीमारनि जे लाइ जेके कैंपूं हलाइण विधा, तमामु भलो कमु विधा कनि। छा त बरसातुनि खां पोइ बीमारियुनि तमामु वाधारो आंदो आहे, कर खयो आहे। कैंप में तक़रीबन हींअर ताईं जेको आहे 700 जी लॻभॻि OPD थी चुकी आहे। हिन में मुख़्तलिफ़ जेको आहे बीमारियुनि जा डॉक्टर आहिनि, जंहिंमें चेस्ट स्पेशलिस्ट भी आहे, उन सां गॾोगॾु जनरल फिजिशियन आहे, औरतुनि जे लाइ गायनाकोलॉजिस्ट आहे, स्किन जी डिजीज़ जा जेके आहिनि, पीड्स ॿारनि जे बीमारियुनि जा डॉक्टर आहिनि। कैमरामैन मोहम्मद अमीन चवाण सां गॾु अलाए रखियो बड़ो आवाज़ न्यूज़ नवां जतोई।